वारे में बदमनी वधी वई। हफ़्ते अंदर ॾोहारनि ऋण मारे ॾिनो। केतिरनि ई दुकाननि ऐं घरनि जा ताला टोड़े वेठो ऐं घरेलू सामान चोरी शहरनि पारां अॼु ॿिए ॾींहुं बि एहतिजाज। शहर जे समाजी वर्कर नियाज़ हैदरी, उस्ताद ज़ाकिर अली कलहोड़ो, इमरान अली ख़ास ख़ैली ऐं ॿियनि पारां रैली कढी, जेका मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी अवामी प्रेस क्लब पहुती, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुननि चयो त शहर में बदमनी फैलिजी वई आहे। आइस जा मवाली ॾोहारनि सां गॾिजी शहर जा दुकान ऐं घरनि जा ताला टोड़े बैटरियूं ऐं घरेलू क़ीमती सामान ॿुहारे रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस सिटी गैस जुआ जे अॾनि ऐं मंशियात फरोश ॾोहारनि खां मंथलियूं उगाड़ण में पूरी आहे। हिननि अमन अमान जो मुतालबो कंदे चयो त असांखे अमन अमान ॾेई इज़तुनि ऐं जानो माल जो तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।